चिनाज़िन हेडलाइन समंटू खबर की शुरुआत करासी हिन अहम खबर से हैदराबाद में मुर्सथा मुबैना तशद्दुद में कत्ल थियल कुरतुल ऐन उर्फ एनी बलोच कत्ल केस में गिरफ्तार मुर्स उमर मेमण पारा वकील मार्फत दाखिल दरख्वास्त ते बुधनी थी 14 जनवरी ते मुलतवी थी है। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जवाबदार जी जमानत लाए ॾिनल दरख्वास्त ते वकील पेश थियो है। फरियादी असदुल्ला बलेती भी वकील मार्फत पेश थियो है। फरियादी जे वकील समीउल्लाह रिंद अदालत के इस्तदा कई केस जी हवाले से तैयारी मुकम्मल न है उन लाए मोहलत ॾिनी वञे जीअं तैयारी करे सघूं। फोर्थ एडिशनल सेशन जज गुलाम मुर्तजा बलोची अदालत वकील की इस्तदा मंजूर करे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। अफसोसनाक खबर अहां खे ॿुधाई पिया हैदराबाद में मुर्सथा मुबैना तशद्दुद में कत्ल थियल कुरतुल ऐन उर्फ एनी बलोच कत्ल केस में गिरफ्तार मुर्स उमर मेमण पारा वकील मार्फत जमानत वाली दरख्वास्त बुधनी 14 जनवरी ताईं मुलतवी थी वही है। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जवाबदार जी जमानत लाए ॾिनल दरख्वास्त वकील पेश थियो। फरियादी असदुल्ला बलेती भी वकील मार्फत पेश थियो। फरियादी जे वकील समीउल्लाह रिंद अदालत के इस्तदा कई केस जे हवाले से तैयारी मुकम्मल न है उन लाए मोहलत ॾिनी वञे त जीअं तैयारी करे सघूं। फोर्थ एडिशनल सेशन जज गुलाम मुर्तजा बलोची अदालत वकील जी इस्तदा मंजूर करे ॿुधणी मुलतवी करे छॾी। हैदराबाद में मुर्सथा मुबैना तशद्दुद में कत्ल थियल कुरतुल ऐन उर्फ एनी बलोच कत्ल केस में गिरफ्तार मुर्स उमर मेमण पारा वकील मार्फत दाखिल जमानत वाली दरख्वास्त ॿुधणी 14 जनवरी ताईं मुलतवी थी वही है। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जवाबदार जी जमानत लाए ॾिनल दरख्वास्त वकील पेश थियो। फरियादी असदुल्ला बलेती भी वकील मार्फत पेश थियो। फरियादी जे वकील समीउल्लाह रिंद अदालत के इस्तदा कई केस जे हवाले से तैयारी मुकम्मल न है उन लाए मोहलत ॾिनी वञे त जीअं तैयारी करे सघूं। फोर्थ एडिशनल सेशन जज गुलाम मुर्तजा बलोची अदालत वकील जे इस्तदा मंजूर करे ॿुधणी मुलतवी करे छॾी। तफसील धरती टीवी न्यूज जो रिपोर्टर हैदराबाद का शब्बीर अपनो लाइन पे मौजूद है। जी शब्बीर, क्या तफसील है? जी बिल्कुल, हैदराबाद में मुर्सथा मुबैना तशद्दुद में कत्ल थियल कुरतुल ऐन उर्फ एनी बलोच कत्ल केस में संदस गिरफ्तार मुर्स उमर मेमण पारा वकील मार्फत दाखिल जमानत वाली दरख्वास्त ॿुधणी 14 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। जॾहिं त मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जवाबदार जी जमानत लाए ॾिनल दरख्वास्त वकील पेश थियो ऐं फरियादी असदुल्ला बलेती भी वकील मार्फत पेश थियो। फरियादी जे वकील समीउल्लाह रिंद अदालत के इस्तदा कई केस जे हवाले से तैयारी मुकम्मल न आहे उन लाए मोहलत ॾिनी वञे त जीअं तैयारी करे सघूं। फोर्थ एडिशनल सेशन जज गुलाम मुर्तजा बलोची अदालत वकील जी इस्तदा मंजूर कंदे मुलतवी करे छॾी। जॾहिं त 15 जुलाई ते बिराज कॉलोनी में जवाबदार उमर मेमण पंहिंजी ज़ाल एनी खे मुबैना तशद्दुद करे क़त्ल कयो हो, जेको आहे त वाक़िए जो केस बल्दिया थाणे जी पुलिस 16 जुलाई ते दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो हो। वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।